ईद मिलाद नबी के पुरनूर तकरीब में शामिल शागिर्दो अस्सलाम वालेकुम। मां तव्हां सभिनी दोस्तनि जो ताईं थोराए थो आहियां ऐं इब्तिदा इन सां कयूं था त हर साल जीअं पाण सभु हिते गॾिजूं था ऐं कामयाबु प्रोग्राम थिए थो जंहिंजूं साईं गुलाम मुस्तफ़ा गुल साहिबु हाफ़िज़ ख़ादम साईं मीर बख़्श नसाल हेडमास्टर आहे, उन सभिनी दोस्तनि खे दिलि जे गहराइनि सां मां मुबारकबाद पेश कयां थो। दरअसल मां आलम न आहियां, आलम साईं फ़िदा हुसैन चांडियो साहिबु आहे जंहिंखे पाण सभिनी ॿुधो। असीं तारीख़ जा शागिर्द आहियूं ऐं तारीख़ जे शागिर्द जे हैसियत में हिन ॻाल्हि ते मूंखे फ़ख़्रु आहे त मां दुनिया जा जेके अज़ीम माण्हू या अज़ीम शख़्सियतूं या उहे किरदार जिन जो सदियुनि ताईं असरु आहे उन्हनि सभिनि में हिकिड़ो अहम किरदारु जेको मुंहिंजो आइडल आहे ऐं मां चाहियां थो त उनजे रतीअ बराबरि ज़रो बि जेकॾहिं असां में दाख़िल थी वञे त असीं दुनिया खां मुख़्तलिफ़ माण्हू थी वेंदासीं। वो आइडल मुझो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। जंहिं दौर में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थियो उन दौर जी जेकॾहिं पाण कथ कयूं त उहो दौर जहालत जो दौर सॼो वञे थो, तारीख़ में ग़ुलामनि जो दौर सॼो वञे थो, नियाणियुनि खे जीअरे क़बरुनि में पूरण जो दौर सॼो वञे थो, क़बाइली सरदारनि जो दौर सॼो वञे थो, बिदअतुनि जो दौर सॼो वञे थो, अक़ीदे परस्तीअ जो दौर सॼो वञे थो ऐं इल्म दुश्मनीअ जो दौर सॼो वञे थो। पर उन सॼे दौर में ॿ अहम ॻाल्हियूं जेके अरबनि जे इन सॼे ख़िते में मशहूरु हुयूं, ॿिनि माण्हुनि जो तमामु वॾो क़दुरु थींदो। हिकिड़ा उहे जेके पहलवान हुआ, जंगजू हुआ, तलवार खणी विढ़ंदा हुआ, उन्हनि जो वॾो एतिराम ऐं इज़त हूंदी हुई। काबतुल्ला जे अॻियां जॾहिं हर साल जिन महिननि लाइ अरब सगोरा जी गॾु थींदा हुआ त पोइ उन्हनि जे विच में मुक़ाबला थींदा हुआ। उन मुक़ाबलनि में जेके माण्हू तलवार जा साहिब हूंदा हुआ, बहादुरी जुरत सां विढ़ंदा हुआ, उन्हनि माण्हुनि जा वॾा एज़ाज़ ऐं उन्हनि जा वॾा नाला हूंदा हुआ। ॿिया उहे माण्हू जेके उन दौर जा वॾा ख़तीब हुआ, जेके अचनि ऐं माण्हुनि खे पंहिंजे लफ़्ज़नि, पंहिंजे गुफ़्तगू, पंहिंजे दलील ऐं मंतक सां मुंडे छॾी उन्हनि माण्हुनि जो अरब तमामु वॾो क़दुरु कंदा हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में इहे ॿई ख़ुसूसियतूं हुयूं। हू तलवार सां विढ़ण जो फ़न बि ॼाणंदो हो ऐं ख़तीब बि कमाल हो। हज़ारनि माण्हुनि जे मजमूअ में थी जॾहिं बीहंदो हो ऐं मजमू जॾहिं गोल दाइरो ठाहे बीहंदो हो तॾहिं इको साउंड जूं त सहूलियतूं हुयूं कोन, लाउड स्पीकर हुआ। हज़ारनि माण्हुनि खे पंहिंजे सच ऐं हक़ जे लफ़्ज़नि सां जामिद बणाए छॾींदो, हिकिड़ी जॻह ते खड़ो करे छॾींदो। पर इन सॼी कैफ़ियत ऐं सूरत हाल में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नंढपण ऐं पोइ जॾहिं जवान थी वञे ऐं पोइ जॾहिं नबीअ जो हुजण जो ऐलान करे, इहो दौर जेको आहे इहो कमाल जो दौर आहे। जे सीरत नबवी पाण पढ़ूं ऐं ध्यान सां पढ़ूं, ॿुधल ॻाल्हियुनि ते रुॻो ध्यानु न ॾियूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हक़ीक़ी सीरत नबवी जेका दुनिया जे आलमनि जॾहिं लिखी ऐं उनखे मुस्तनद करार ॾिनो वियो, उहा जेकॾहिं पाण पढ़ूं त पाण उन सॼी कैफ़ियत में हैरत में पइजी था वञूं त हिकु अहिड़ो माण्हू जेको माण्हू उन समाज खां बग़ावत करे थो, क़बाइली सरदारनि खां, जहालत खां, अक़ीदे परस्तीअ खां, कूड़नि खुदाउनि खां, ज़ाती तौर ते बनायल वॾनि बुतनि खां ऐं अनाउनि खां बग़ावत करे थो। उन जे लाइ काफ़िर चवनि था, उन लाइ इस्लाम जा इनकारी चवनि था, उन लाइ ख़ुदा जा मुनकर चवनि था त बेशक तूं
सादिक़ ऐं अमीन आहीं। बेशक तूं सादिक़ ऐं अमीन आहीं। ऐं सादिक़ ऐं अमीन एतिरो जो जॾहिं मके जी धरती तंग थिए थी ऐं मदीने ॾांहुं वञे थो त हज़रत अली अलैहिस्सलाम खे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे थो ऐं हुकुम फरमाए थो, अली सुबुह जो काफ़रनि खे अमानतूं ॾेई पोइ मदीने अचिजां। कंहिं पुछियो हज़रत अली अलैहिस्सलाम खां त नबी वियो पिए मको छॾियो ऐं तव्हांखे इहा अमानत सौंपे वियो त काफ़रनि जूं अमानतूं, असां त मुस्लमाननि जूं अमानतूं खाई वेंदा आहियूं फ़ख्र सां ऐं ओघराई कोन ईंदा आहियूं, गिड़काए वेंदा आहियूं। उन वक़्तु तोखे डपु कोन थियो? चौधारी नबीअ जा मुनकर हुआ, इस्लाम जा दुश्मन हुआ, तोखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त बिस्तरे ते सुम्ही रहो, सुबुह जो काफ़रनि खे अमानतूं ॾेई अचिजां, तोखे डपु न थियो? हज़रत अली अलैहिस्सलाम चयो त मूंखे हिकु पल लाइ डपु न थियो। जंहिंखे नबी चवे त सुबुह जो अमानतूं ॾेई मदीने अचिजां, उनखे दुनिया जी कहिड़ी ताक़त शिकस्त ॾेई सघे थी या मारे सघे थी? ऐं नबी चयो त मां इल्म जो शहर आहियां ऐं अली इल्म जो दरवाज़ो। इल्म जो दरवाज़ो, दरवाज़े मां गुज़री तव्हां शहर में दाख़िल थींदा। त हिकु अहिड़ो किरदारु जेको दुश्मन चवे, पाण सभिनी पढ़ियो किताबनि में, जबल जे चोटी ते बीह चईं त जेकॾहिं चवां त हिन जबल जे पोयां हिकिड़ो तमामु वॾो लश्कर आहे जेको तव्हां ते हमिलो करण वारो आहे, तव्हां एतबार कंदो? हो कुझु कोन, लश्कर हो कोन। हज़ारनि जे मजमूए यकमुश्त आवाज़ में चयो, बेशक नबी तो ज़िंदगी में कॾहिं कूड़ी कोन ॻाल्हायो आहे, तूं जेको चवीं थो सच। ऐं असीं जेके दावा कयूं था त असीं नबी जा पोइ लॻियूं, उहे कूड़ खां सवाइ जियूं ई कोन था। कूड़ असांजे नस नस में दाख़िल थी वियो आहे। ऐं पोइ हीअ जेके दावा कयूं था न साईं, पोइ इंसान कुझु कोन्हे, मुस्लमान वधीक आहे। बाबा मुस्लमान वधीक आहे तंहिं सूरत में वधीक आहे जे तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हक़ीक़ी पैरवी कंदो। न त दुनिया जी जेका टॉप 1 लिस्ट आहे ईमानदारनि जी, उन में जापान नंबर पहिरें ते आहे, पाकिस्तान पहिरें ते कोन्हे, जिते मुस्लमान घणा वेठा आहियूं। सऊदी पहिरें ते कोन्हे, कुवैत पहिरें ते कोन्हे, ईरान पहिरें ते कोन्हे, यमन पहिरें ते कोन्हे, कतर पहिरें ते कोन्हे, ऐं बहरीन पहिरें ते कोन्हे, जापान पहिरें नंबर ते आहे। जापान जी हाणे मां पढ़ी त माण्हू बैग रखी वञे, करोड़ा रुपया उनमें पयल हुजनि, कंहिं माण्हू खे हथु ईंदो त उहो घर खणी कोन वेंदो, उहो खणी अची स्टेशन ते ॾींदो, पुलिस उन जी दर्ज कंदी त फलाणो माण्हू हीअ करोड़ रुपए जी बैग असां जमा करायो, जे माल कोन अचियो त इहो करोड़ रुपया हुन धणी खे मिलंदा जेको वञी जमा करे। असीं 5 रुपया कंहिंखे कोन था चयूं। हालत इहा आहे, वर्ल्ड बैंक साईं हींअर चयो आहे साईं मीर बख़्श ऐं IMF त मुल्क में PGM जे हुकूमत दौरान 29% महांगाई हुई। हाणे चवंदा त 9% थी आहे, घटी आहे। पाण मञूं था 9% थी, हलो भला 11% हूंदी, पर जंहिंखां वञी मच्छी वारे खां मच्छी वठो, गोश्त वारे खां गोश्त वठो, गाॾीअ में चढ़ किरायो ॾे, दवा वारे खां दवा वठो, 29 खां वधीक 50% महांगाई। ऐं कूड़ियूं दवाऊं लिखंदा डॉक्टर असांखे, कूड़ियूं दवाऊं, नकली दवाऊं। पोइ वरी असीं दावा कयूं था त असीं मुस्लमान आहियूं, अलाह ते ईमान आहे, नबी असांजो, उहो असांजो आहे रहबर। रहबर ईअं न थींदा आहिनि, रहबर ईअं त काफ़िर बि क़बूल कनि त तूं सादिक़ ऐं अमीन आहीं, इनकारी बि चवनि त तूं सॼी ज़िंदगी सच ॻाल्हायो आहे, बेशक मोहम्मद तूं कूड़ नथो ॻाल्हाए सघीं। इन करे जेके असीं पोइ लॻियूं, उन्हनि पोइ लॻनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे फॉलो अप करण जी तमामु ज़रूरत आहे। हीअ दुनिया में जेका तब्दील थींदड़ दुनिया जी 5th जनरेशन में जेको पाण दाख़िल थिया आहियूं, उन्हनि जेके ललकारूं तमामु वॾी लुटनि, असीं अञा मज़हबी शिदत पसंदी मां नथा निकिरूं। असीं हिन ते बि एतिराज़ कया वेठा आहियूं त मीलाद न थियणु खपे। हिकिड़ा हिते हूंदा, हिकिड़ा भॼी विया हूंदा, बाबा मीलाद छो न थियणु खपे, नबीअ जो ॾियारो छो न मल्हाइणो खपे? तव्हां कुतनि ॿिलनि
जा ॾियारा मल्हायो था, हेॾी अज़ीम शख़्सियत जो ॾींहुं छो नथा मल्हायो? उनखे छो नथा ताज़ीम कयो? सुभान अल्लाह। जे माण्हू उसूल क़ाइमु कया अॼु खां 14 सदियूं अॻु, उहे अॼु बि सदियूं 14 सदियूं अॻु वारा उसूल हिन समाजनि ते लागू आहिनि। जेकॾहिं उहे उसूल कढी छॾियो थी, समाज धड़ाम सां किरी पवंदा, पट वञी पवंदा। उनजी छो न जेको सो यादगिरी कजे, या उनजी शख़्सियतुनि ते, या उनजे किरदार ऐं उन्हनि जे अमलनि ते छो न ॻाल्हाइजे? ऐं हिन क़िस्म जा प्रोग्राम छो न थियणु खपनि? पर घरोघर असां सभिनी जी हीअ ज़िमेवारी आहे त असीं मज़हबी फ़िरके वारे जे ख़िलाफ़ थी बीहो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ही सबक़ आहे त अल्लाह हिकु आहे बेशक, उन जहिड़ो को ॿियो न आहे, ऐं मुहम्मद ई उनजो रसूल आहे। उन खां सवाइ को बि रसूल ई नबी न आहे, उहो ई नबी आहे, आख़िरी नबी उहो ई आहे। इन ते असांखे सभिनी खे मुतफ़िक़ थियणो आहे। ऐं हीअ जेका शिदत पसंदी सिंध जे अंदरि पैदा कई वई आहे, आउं गुज़ारिश कयां थो, इहे आलम सगोरा जेके वेठा आहिनि उन्हनि खे किरदार था कमाए। सिंध जो आलम त तमामु कमाल जो आलम रहियो, उहो मज़हबी शिदत पसंदी जे ख़िलाफ़ रहियो। उन्हनि खे ई मोहबत ऐं अमन जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दर्स आहे, उनखे घटी घटी फैलाइणो आहे। इहा जेका फतवाबाज़ी आहे, काफ़र वारी फतवाबाज़ी, इहा बंदि करण जी ज़रूरत आहे, न त हीउ समाज तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। सिंध हिकिड़ी नई खाना जंगी ऐं रत जे उन मैदान में तब्दील थी वेंदी, जेको मैदान जॾहिं रचंदो उन में न तव्हांजो ॿार महफ़ूज़ हूंदो, न मुंहिंजो ॿार महफ़ूज़ हूंदो, न कंहिं ॿिए जो ॿार महफ़ूज़ हूंदो। इन करे अॼु जो हीउ प्रोग्राम असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम असांखे हीउ सबक़ ॾिए थो त अचो त भाईचारो पैदा कयूं, अचो त सहब पैदा कयूं, अचो त रवादारी सां हिक ॿिए ॾांहुं राग़िब थियूं, ऐं अचो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हक़ीक़ी पैरोकार तौरु पंहिंजी ज़िंदगी गुज़र कयूं। ना में अमीर हूं, ना में रईस हूं, ना में बादशाह, ना में वज़ीर हूं, सुभान अल्लाह। दरे मुस्तफ़ा ये तेरी सुल्तनत है, तेरे सुल्तनत का मैं फ़कत एक फ़कीर हूँ। बड़ी मेहरबानी।